ख़बर शामिल करे रहिया आहियूं सिंध ब्यूरो चीफ रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच। खानपुर महर भरिसां 5 वरहनि जो मासूम बारो महिरोबाद बधी वियो, ॻोल्हा जारी। ख़बर मूजिब खानपुर महर भरिसां ॻोठ अलहरखियो चाकी वासी टैक्सी ड्राइवर गुलाम महमूद चाकी जो 5 सालनि जो मासूम पुट बाकर हसीन चाकी महिरोबाद बधी वियो। इतलाह ते निंड जा वारिस तोड़े शहरी वॾी तादाद वाक़े वारी हिंद पइजी विया। जलीबाद मीरानी बरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ मक़ामी टोकन तोड़ी वारिसनि पारां बधी वेल निंड जी ॻोल्हा जारी आहे। वारिसनि मूजिब निंड घरां नकरी वाद जे कप ते आयो त उचांत बधी वियो आहे, जिन्हनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। होॾां बधी वेल मासूम निंड जे गुज़िरियल 1 कलाकनि खां ॻोल्हा जारी आहे, पर निंड हथ न अची सघियो आहे। निंड जे बधी वञण वारे इतलाह ते तालकी चेयरमैन खानर अब्दुल रज़ाक खान महर एडिशनल डिप्टी कमिश्नर गोटकी माजिद हमीद शेख वाक़े वारे हिंद पइजी निंड जे वारिसनि खां मालूमात हासिल कई। उन मौक़े ते संदन चवणु हो त महिरोबाद पाणी जो वहिकिरो मुकमल तौर बंदि करायो वियो आहे। निंड जी ॻोल्हा वारिसनि सां गॾु आहियूं। आख़िरी इतलाहनि ताईं निंड पतो न पइजी सघियो हो, जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं बधी वेल निंड जे मुक़ामी टोपन तोड़ी वारिसनि पारां ॻोल्हा जारी आहे। मेहरबानी कई बात बंद कर सुख कर दो बोलू सही हेलो तसला पाजी कई बोला मारे कर सुबह दा घणो टाइम दिया मां जाओ 5 मिनट बाद गोले मुझे वो घर गोले बंद करा टाइम घणो थियो हां छोकरे के गुम थे के कलाक थी हां कलाक थी हां कलाक थी